नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर में ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर शहर समेत आस पास में सुई गैस जे हथरादू लोडशेडिंग खिलाफ़ वार्ड नंबर 3 कुड़ी नवाब खान ऐं ईदगाह मोहल्ले जा रवासी सरापा एहतजाज सुई गैस इंतज़ामिया खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी। इन मौक़े ते मीडिया आॾो एहतजाज कंदे रवासिन आगा हैदर अली, डॉक्टर नसीम मेमण, इशफाक शाह ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल हिकु हफ़्ते खां असांजे पाड़े में सुई गैस जी हथरादू बंदिश सबबि घर अंदर औरतन खे रद पचा इंतहाई ॾुखाई खे मुंहुं ॾियणो पवे थो। हिन चयो त असांजा बिल बि क्लियर आहिनि, बावजूद बि गैस इंतज़ामिया असां सां मुसलसल नाजाइज़ियूं करे पई। हिन आला अमलदारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे घुर कई है त सुई गैस जी बंदिश बंद करे सुख सां जीअण ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।